बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु। अॼु जो असांजो टॉपिक आहे जहानारा। जहानारा नावल कोर्स में बि आहे। जहानारा नावल पढ़ायो वेंदो आहे। हीउ नावल जेको आहे अब्दुल रज़ाक अब्दुल सलाम मेमन जो लिखियलु आहे। हीउ नावल बुनियादी तौरु हिकु रोमानवी नावल आहे जंहिंमें जहानारा ऐं जहान खान जो पाण में इश्क थी पवे थो। किताब 12 क्लास निसाब ते रखियलु आहे। किताब में कुल जेके 16 बाब आहिनि। हीउ नावल मुआशी समाजी ऐं रोमानवी पस मंज़र में सुठो लिखियलु आहे। हीउ नावल 1931 ईस्वी में पहिरियों दफ़ो छपियो। इहो जहानारा नावल हाणे आहे 4 मुकाला। 4 मुकाला जेको आहे इन बारे में बि सवाल ईंदा रहंदा आहिनि। हीउ किताब जेको आहे मोहम्मद इस्माइल उरसानी जो लिखियलु आहे जेको 4 तहक़ीक़ी मुकालनि ते लिखियलु आहे। इन तहक़ीक़ी मुकाला हुननि में नावल ड्रामे अफ़साने ऐं मज़मून ते मुश्तमिल आहे। हीउ मुकाला मौज़ू जे एतबार खां सिंधी अदब में अहम जाइ वलारीनि था जेके ॼाणायल नसरी सिन्फ़नि जी इर्तिक़ा वस्फ़ पस मंज़र ऐं तारीख़ बाबति लिखियलु आहिनि। हिन किताब जो पहिरियों छापो 1974 ईस्वी में छपियो। हाणे आहे हुस्ना दिलदार। हीउ जेको आहे शेक्सपियर जो अंग्रेज़ी ड्रामे मर्चेंट ऑफ वेनिस जो सिंधी जेको आहे तर्जुमो आहे जंहिंखे मिर्ज़ा ख़लीज बेग सिंधी वेस ढकायो आहे। हीउ ड्रामो शेक्सपियर जो पहिरियों ड्रामो आहे जेको सीरत जे मौज़ूअ ते लिखियलु आहे। ड्रामे में ॾेखारियो वियो आहे त हिकु आशिक़ पंहिंजी महबूबा खे माणण लाइ मुख़्तलिफ़ इम्तिहाननि मां गुज़रे थो पर पोइ बि सचाई जो दामन नथो छॾे। हू सोन जी संदूक खे छॾे शींहं जी संदूक खणणु पसंदि करे थो जंहिं जे बदौलत खेसि महबूबा मिले थी जंहिंसां हू शादी करे पंहिंजे जेको आहे सकून वारी ज़िंदगी गुज़ारे थो। ड्रामे में ॾेखारियो वियो आहे त हिकु वियाज खोर पैसे जे लालच में काही पवे थो जंहिं सां ज़िंदगी तबाह थी वञे थी। ॿिए तरफ़ हिकु आशिक़ दिलदार जी ईमानदारी खेसि सुहिणी माशूका जेका आहे हुस्ना सां मिलाए थी। हीउ ड्रामो मिर्ज़ा साहब 1897 ईस्वी में तर्जुमो कयो जेको कॉलेज नाटक मंडली कराची में पेश कयो वियो। हीउ ड्रामो किताबी सूरत में सिंधी अदबी बोर्ड ॼाम शुरू 1960 ईस्वी में शाया कयो। हाणे आहे दिलाराम नावल जेको आहे सिंधी अदब जो हीउ पहिरियों तबज़ात नावल आहे जेको मिर्ज़ा ख़लीज बेग 1887 ईस्वी में धारे लिखियो। मिर्ज़ा साहब हिन नावल बाबति लिखे थो त हीउ किसो जेको आहे दिलूं जोड़ियल न आहे न कंहिं ॿिए किताब तां वरितल आहे। हिन में का कूड़ी आखाणी या न थियण जहिड़ी ॻाल्हि बि बयानु थियल न आहे। न को हिन में देव न का परी आहे। रिवाजी इतफ़ाक़नि दुनिया व हुनवार ऐं हलत चलत जो हिन में ज़िक्र थियल आहे। नेकी बदी करण मान जे नतीजा निकिरनि था से चङी तरह हिन में ॾेखारियल आहिनि। मिर्ज़ा साहब हीउ किसो निहायत ई सलीस इबारत ऐं आम इस्तलाहनि सां लिखियो आहे। हिन किताब जी पिछाड़ी में हिकिड़ी नंढड़ी नसीहत बि ॾिनी वई आहे। हीउ किताब सिंधी अदबी बोर्ड ॼाम शुरू 1957 ईस्वी में पधिरो कयो। हाणे आहे दुनिया दो रंगी। सिंधी अदब जे हिन मशहूर ड्रामे नाटक जो मुसन्निफ़ ग़ुलाम नबी आगा आहे। हीउ ड्रामो बुनियादी तौरु स्टेज ड्रामे तौरु लिखियलु आहे जेको 8 परदनि ते मुश्तमिल आहे। मुसन्निफ़ कमाल फ़न सां हीउ ड्रामो नज़म जी दिलकश पहिराई में लिखियो आहे। हीउ ड्रामो नाटक समाजी पस मंज़र में हिकु रोमानवी दास्तान सां गॾु हेठें तबिके जे एहसास कमतरिन जी मुकमल तस्वीर आहे। नज़म में सरजियल हिन ड्रामे में लेखक बेत गज़ल नज़म आज़ाद नज़म ऐं नज़मिया नसर जो इस्तेमालु कयो आहे। किताब जो पहिरियों छापो 1960 ईस्वी में छपे पधिरो थियो। हाणे आहे ज़ीनत। हीउ शमसुल उलमा मिर्ज़ा ख़लीज बेग जो ॿियो तबज़ात नावल आहे जंहिंमें मुस्लिम घराणे जी घरेलू ज़िंदगी रहणी कहिड़ी ज़माने जे हालात जो बयानु नावल जी सूरमी ज़ीनत जी सीरत खे निहायत सुहिणे अंदाज़ में बयानु कयो वियो आहे। हिन नावल में केतिरनि ई सिंधी इस्तलाहनि ऐं पहाकनि जो बि इस्तेमालु कयो वियो आहे। मिर्ज़ा ख़लीज हीउ नावल 37 सालनि जी उमिरि में 1890 ईस्वी धारे लिखियो। ही हुआ असांजा अॼु 2-3 टॉपिक। वीडियो तमामु वॾी थी वञे तंहिं करे मां हिनखे हिते ई वाइंड अप कयां थी। मिलंदासीं हिकु ॿिए टॉपिक में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।